साहब पाण कामरेड हूँ पर रोजगार की पाण खे ज़रूरत आहे। असांखे रोज़ी खपे। कहिड़ी रोज़ी ॾींदो? तुम गरीब आदमी हो, हम तुम्हारी जिंदगी बना देंगे। वो जो सिंधी कॉलोनी नहीं है उस पर कब्जा करके दिखाओ, हम तुम्हें करोड़पति बना देंगे। इतना पैसा देंगे तुमने कभी सोचा भी नहीं था। दिल त चई थी तव्हांजे सीननि में सिधियूं गोलियूं हणां। तव्हां असांजे टंगनि ते, असांजे लिंग ते ऐं असांजे गोॾनि ते कब्ज़ा था कयो ऐं असांखे करोड़ था ॾियो। अरे करोड़ त छा, तव्हांजे अरबनि ते मां लानत थो कयां ऐं तव्हां ते मां लानत थो विझां। और तुम इतना पैसा देंगे, एक रात एक दिन में अमीर हो जाओगे। और हाँ, ये गरीबी वाली जिंदगी कितने दिन जियोगे? सिंधी ही सिंध असांजी माउ आहे ऐं को बि ग़ैरतमंद सिंधी पंहिंजी माउ जो सदो न कंदो। अरे तव्हांजो ॾोह न आहे, पर असांजा पंहिंजा अची घरिया आहिनि तॾहिं तव्हां हिते कब्ज़ा था कयूं। हाँ, तुम हमारा साथी बन जाओ, अमीर बन जाओगे। दोस्त एडो जज्बाती न थी, असांजूं ज़िंदगियूं ठही पंदियूं। मां अहिड़ी ज़िंदगी ते लानत थो विझां। बसि कर, कयां तोखे पूरो। पंहिंजी सिंध खपाए ऐं मां पंहिंजी ज़िंदगी ठाहियां, अहिड़ी न खपे मूंखे ज़िंदगी। मां मौत क़बूल करे सघां थो, पंहिंजी ज़मीर जो सुठो न कंदुसि। बेवकूफ सिंधी, इसको पैसे की क्या कदर? ये नहीं तो दूसरा, पैसे पे तो कोई भी आ जाएगा। अरे भाई तुम नहीं तो कोई और, हमें प्लाट चाहिए बस। कन खोले ॿुधी छॾियो। जेकॾहिं प्लाट या कंहिं ॻोठ जे कब्ज़े जी ॻाल्हि कई अथव, मां तव्हांजो अखियूं कढी छॾींदुसि। जज्बाती खणो न थी। बस कर।